हमेशा इंसाननि खे जेको अल्लाह जे नबी फरमायो सच इख्तियार कयो, हे उम्मत सच ॻाल्हायो। छा आहे सच में कहिड़ो फ़ाइदो या रसूल अल्लाह? अल्लाह जे नबी फरमायो अस्सिद्क़ु युंजी वल कज़िबु युहलिक। हमेशा सच जेको इंसान खे आहे न, इंसान खे जेको बुलंदी ते पहुचाईंदो आहे। सच ॻाल्हाइणु हमेशा इंसान खे जेको निजात ॾींदो आहे। वल कज़िबु युहलिक, अल्लाह जे नबी फरमायो कूड़ हमेशा तव्हांखे जेको आहे ज़िलत में किराईंदो, हमेशा तव्हांखे जेको आहे हलाक कराईंदो। कूड़ कॾहिं बि ॻाल्हाइजो। कंहिं साहिब पुछो या रसूल अल्लाह मुस्लमान बुज़दिल थी सघे थो? भला ख़ौफ़ थी सघेसि थो? अल्लाह जे नबी फरमायो थी सघेसि थो। सिफ़त आहे हिकिड़ी इंसान जे अंदरि ख़ौफ़ करे सघे थो। साहिब पुछा या रसूल अल्लाह मुस्लमान जेको आहे कूड़ ॻाल्हाए सघे थो? अल्लाह जे नबी फरमायो न न न न मुस्लमान कूड़ जेको न ॻाल्हाईंदो। वरी साहिब पुछा या रसूल अल्लाह मुस्लमान धोखो ॾेई सघे थो? मुस्लमान धोखो? अल्लाह जे नबी फरमायो न न मुस्लमान धोखो नथो ॾेई सघे। इहे ॿ जेके शयूं न मुंहिंजो उम्मती हूंदो न, असुलु इहे ॿ जेको आहे फेल न कंदो। हा जेकॾहिं मुंहिंजो उम्मती न आहे, ॿिए कंहिं मज़हब सां तालुक़ अथसि, उहो करे सघे थो, मुंहिंजो उम्मती नथो करे सघे। हे एतिरी अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे मथां तवक्कुल कई आहे। एतिरो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्लमान जे मथां भरोसो कयो आहे। मुंहिंजो अल्लाह जे नबी फरमायो मुंहिंजो उम्मती हूंदो न, जंहिं मुंहिंजे मथां कलमो भरियो आहे न, इहे ॿ शयूं जेको आहे इख्तियार न कंदो। पूरो शहर जेको आहे कूड़ थो ॻाल्हाए। शहर में अक्सर माण्हू जेको आहे धोखेबाज़ी था कनि। हाणे इहो मुस्लमान निजात ॾिसंदो क़यामत जे ॾींहुं जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे आॾो हिनखे बीहारे वियो त कहिड़ो मुंहुं खणंदो इहो मुस्लमान जेको कारोबार जे अंदरि रुॻो कूड़ थो ॻाल्हाए ऐं धोखो ॾिए थो? मुस्लमान खे धोखो न आहे ॾींदो। मुस्लमान खे धोखो जेको आहे न आहे ॾींदो। 100% गारंटी सां ॻाल्हि कयां थो पूरी बाज़ार मुस्लमाननि जी धोखो थी ॾे। ऐं इहे क़यामत जे ॾींहुं जेको आहे न, क़यामत जे ॾींहुं तव्हां इन्हनि खे बि ॾिसंदव, इहे शर्मसार जेको आहे इन्हनि जो चहिरो हूंदो। चंद पैसनि जे करे, 500 जे करे, साईं 300 जे करे, 200 जे करे, 100 जे करे मुस्लमान धोखो थो ॾे। इहो मुस्लमान छा मुंहुं ॾेखारींदो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे?